औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरेजो पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ शफ़ाअत जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ अशफ़ाअत जो मादो आहे सीन फ़े ऐं। लफ़्ज़ अशफ़अ जी माना आहे कंहिं शइ खे ॿी शइ सां मिलाइणु। लफ़्ज़ अशफ़ाअत जी माना आहे ॿिए सां उन जी सिफ़ारिश कंदे मिली वञणु। आम तौर ते कंहिं वॾे बाइज़त माण्हूअ जो पाण खां घटि सां उन जी मदद जे लाइ मिली वञण खे चइबो आहे। लफ़्ज़ शफ़अहू जी माना आहे कंहिं जी सिफ़ारिश क़बूल करणु। लफ़्ज़ शफ़ाअत क़ुरान पाक जे 19 सूरतुनि ऐं 26 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। ए पैगंबर क़ुरान जे ज़रिए ख़बरदार कर सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 51। ऐं ए पैगंबर तूं उन्हनि माण्हुनि खे हिन क़ुरान ज़रिए ख़बरदार कर त जेकी डिॼनि था त हिकु ॾींहुं खेनि संदन रब जे अॻियां गॾु याने हाज़िर कयो वेंदो ऐं उन महिल सवाइ रब जे संदन को बि न वली हूंदो ऐं न कोई सिफ़ारिशी शफ़ीउन हूंदो। त मन तक़वा अख़्तियार कनि। ए नबी जिन माण्हुनि दीन खे रांदि रूंदि ऐं रोशो बणाए छॾियो आहे सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 70। ऐं ए मोहम्मद उन्हनि माण्हुनि खे छॾे ॾे जिन पंहिंजे दीन खे रांदि ऐं रोशो करे वरितो आहे ऐं जिन खे दुनिया जी हयातीअ फ़्रेब ऐं धोखे में विधो आहे। हा अलबत्ता खेनि हिन क़ुरान सां नसीहत कंदो रह त इंसान पंहिंजे कए जे करे मुसीबत में न पवे। उन लाइ अल्लाह खां सवाइ ॿियो को बि दोस्त ऐं सिफ़ारिशी शफ़ीउन न हूंदो ऐं जेकॾहिं हू उहो समूरो फ़िदे में ॾिए त बि उहो उन खां क़बूल न कयो वेंदो। इहे उहे माण्हू आहिनि जेकी पंहिंजे कयल करतूतनि जे करे हलाक थी विया। संदन पीअण लाइ टहिकंदड़ पाणी ऐं दर्दनाक अज़ाब आहे छाकाणि त उहे कुफ़्र कंदा हुआ। क़यामत जे ॾींहुं को बि जीउ कंहिं बि जीउ खां कुझु बि टारे न सघंदो। सूरत नंबर 2 बकर आयत नंबर 48। पोइ डिॼो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं को बि जीउ कंहिं बि जीउ खां कुझु बि टारे न सघंदो ऐं उन ॾींहुं न कंहिं जी सिफ़ारिश शफ़ाअतुन क़बूल कई वेंदी ऐं न कंहिं खां फ़िदियो याने एवज़ वरितो वेंदो ऐं न वरी खेनि किथां का मदद मिली सघंदी। इहो मज़मून वधीक सूरतुनि में सूरत नंबर 2 बकर आयत नंबर 123 ऐं 254। सूरत नंबर 40 मोमिन आयत नंबर 18। शफ़ाअत सिर्फ़ु अल्लाह जे ई हथ में आहे। सूरत नंबर 39 ज़ुमर आयत नंबर 44। ए पैगंबर उन्हनि खे ॿुधाए छॾ त समूरी शफ़ाअत अल्लाह जे ई हथ वस आहे। आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही उन लाइ ई आहे। तव्हां सभु उन ॾांहुं ई मोटाया वेंदव। इहो मज़मून वधीक सूरत में सूरत नंबर 89 फ़जर आयत नंबर 3। अल्लाह ताला खां सवाइ ॿियो को बि सिफ़ारिश कंदड़ न आहे।
सूरत नंबर 32 सजदा आयत नंबर 4। अल्लाह ई त आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीननि ऐं जेकी कुझु उन्हनि जे विच में आहे तंहिंखे शहनि ॾींहंनि में ख़ाल कयो, पोइ अर्श ते मुस्तवी थियो। तव्हां लाइ उन खां सवाइ ॿियो को बि न को सॼणु ऐं न को शफ़ाअत शफ़ीअ कंदड़ थी सघे थो। छा पोइ बि तव्हां नसियत न वठंदव? अलाह वटि उन जी इजाज़त खां सवाइ शफ़ाअत नथो करे सघे। सूरत नंबर 2 बक़रा आयत नंबर 255। अलाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ु न आहे। उहो अल हय्यु ऐं अल क़य्यूम आहे। न की खेसि ओझराई ऐं न की निंड अचे। जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु संदसि मिल्कियत आहे। केरु आहे जो उन जे हज़ूर में संदसि इजाज़त खां सवाइ वटसि शफ़ाअत यशफ़अ करे सघे। जेकी कुझु उन्हनि जे अॻियां आहे ऐं जेकी कुझु उन्हनि जे पुठियां आहे सो सभु हू ॼाणे थो, ऐं जेकी हू घुरे तंहिंखां सवाइ संदसि घेरो करे नथा सघनि। उन जी कुर्सी ज़मीन ऐं आसमाननि ते छांयल आहे ऐं उन्हनि ॿिन्ही जी निगहबानी न खेसि थकाईंदड़ आहे ऐं हू तमामु मथां मर्तबे ऐं निहायत आला शान वारो बुज़ुर्ग ऐं बरतर ज़ात आहे। इहो मज़मून वधीक सूरत में सूरत नंबर 10 यूनिस आयत नंबर 3। उन ॾींहुं अलाह इजाज़त ॾिए जंहिंखे सिफारिश करण जी ऐं ॻाल्हाइण जी। सूरत नंबर 20 ताहा आयत नंबर 109। उन ई ॾींहुं कंहिंजी का बि सिफारिश शफ़ाअत को बि फ़ाइदो न ॾींदी सवाइ उन जे जंहिंखे अर्रहमान इजाज़त ॾिए ऐं जंहिं जो ॻाल्हाइणु पसंदि करे। उहो मज़मून वधीक सूरतुनि में सूरत नंबर 19 मरियम आयत नंबर 87। सूरत नंबर 34 सबा आयत नंबर 23। सूरत नंबर 43 ज़ुख़रुफ़ आयत नंबर 86। शफ़ाअत जी इजाज़त मिलियल बि उन्हनि जी सिफारिश कंदा जिन खां अल्लाह राज़ी हूंदो। सूरत नंबर 21 अंबिया आयत नंबर 28। ऐं जेकी कुझु उन्हनि जे अॻियां आहे तंहिंखे बि हू ॼाणींदड़ आहे ऐं जेकी कुझु उन्हनि जे पुठियां आहे उन खां बि हू बाख़बर आहे। ऐं उहे सिफारिश यशफ़ऊन सिर्फ़ु उन्हनि जी कनि था जंहिंखां अल्लाह राज़ी हुजे ऐं उहे संदसि ख़ौफ़ खां डिॼंदड़ आहिनि। मलाइकनि जी बि सिफारिश कमु न ईंदी जेसिताईं अल्लाह इजाज़त ॾिए ऐं जंहिंखां राज़ी हुजे। सूरत नंबर 53 नजिम आयत नंबर 26। ऐं आसमाननि में केतिरा ई मुक़रब मलाइका आहिनि लेकिन उन्हनि जी सिफारिश शफ़ाअतुहुम बि ज़रे जेतिरो बि कमु न ईंदी सवाइ उन जे जंहिं लाइ अल्लाह ताला इजाज़त ॾिए ऐं जंहिं लाइ हू चाहे ऐं राज़ी बि थिए। जेको नेक कम जी सिफारिश कंदो उनखे उन जो सवाब बि मिलंदो ऐं जेको बुराईअ जे कम जी सिफारिश कंदो उनखे उन जो अज़ाब बि मिलंदो। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 85। जेको नेक अमल जी सिफारिश कंदो उनखे उन जे सवाब मां हिसो मिलंदो ऐं जेको बुराईअ जी मदद या सिफारिश मई शफ़ाअत कंदो उनखे उन जी सज़ा मां भाङो मिलंदो। अल्लाह हर शइ ते नज़र रखण वारो आहे। अल्लाह ताला तकलीफ़ ॾियणु चाहे त कंहिंजी बि सिफारिश फ़ाइदो न ॾींदी। सूरत नंबर 36 यासीन आयत नंबर 23। छा मां उन अलाह खे छॾे ॿियनि खे मबूद करे वठां जेकॾहिं उहो रहमान मूंखे का तकलीफ़ पहुचाइणु घुरे त न उन्हनि जी सिफारिश शफ़ा
अतहुम मूंखे कमु ईंदी ऐं न वरी उहे मूंखे छॾाए सघंदा। उहो मज़मून वधीक सूरत नंबर 70 मुदस्सिर आयत नंबर 48। अल्लाह ताला खां सवाइ पूॼींदड़ खे न नुक़सान ॾेई सघनि था न फ़ाइदो। सूरत नंबर 10 यूनिस आयत नंबर 18। ऐं उहे मुशरिक अल्लाह खां सवाइ जिन खे पूॼींदा आहिनि से न की खेनि नुक़सान पहुचाए सघनि था ऐं न वरी को नफ़ो, ऐं चवनि था त उहे अल्लाह वटि असांजा सिफारिशी शफ़ाअ करण वारा आहिनि। ऐं पैगम्बर चओ त छा तव्हां अल्लाह खे अहिड़ी शइ जी ख़बर ॾियणु चाहियो था जंहिंखे हू अल्लाह न आसमाननि में सुञाणे थो ऐं न ज़मीन में। उहो पाक आहे ऐं उहो बुलंद ऐं बाला आहे उन्हनि खां जिन खे साणस शरीक कंदा आहिनि। उहो मज़मून वधीक सूरत नंबर 39 ज़ुमर आयत नंबर 43। अल्लाह ताला काफ़रनि खां पुछंदो त तव्हांजा सिफारिशी किथे आहिनि जेके दुनिया में हुया। सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 94। बेशक तव्हां असां वटि ईअं अकेला आया आहियो जीअं असां तव्हांखे पहिरें भेरे पैदा कयो हो ऐं जेकी कुझु अव्हांखे दुनिया में ॾिनो हुओसूं सो सभु पंहिंजे पुठियां छॾे आया आहियो। अॼु भला असां तव्हां सां गॾु तव्हांजा सिफारिशी शुफ़ाअकुम बि नथा ॾिसूं जिन जो अव्हांखे गुमान थिए कयो त बेशक हू तव्हां में शरीक आहिनि। यकीनन तव्हांजा पाण में सभु लाॻापा टुटी विया ऐं जिन जो तव्हांखे बावर हो से सभु तव्हां खां गुम थी विया। क़यामत जे ॾींहुं मुशरिक पंहिंजे शरीकनि जो ख़ुदि इनकार कंदा। सूरत नंबर 30 रूम आयत नंबर 13। ऐं संदन शरीकनि मां को बि संदन सिफारिशी शुरकाइहिम न हूंदो ऐं उहे मुशरिक ख़ुदि पंहिंजे शरीकनि जा इनकारी थी बीहंदा। क़यामत जे ॾींहुं काफ़िर चवंदा त काश अॼु असांजी बि को सिफारिश करे हां। सूरत नंबर 7 एराफ़ आयत नंबर 53। छा उहे काफ़िर मुंतज़िर आहिनि त उन्हनि सां कयल अंजाम मथनि ज़ाहिर कयो वञे, पोइ जंहिं ॾींहुं उहो अंजाम पूरो थींदो त जिन उनखे विसारियो हो से चवंदा त बेशक असांजे रब जा रसूल वाक़ई हक़ जो पैगाम खणी आया हुआ। पोइ आहिनि के अॼु सिफारिश शुफ़ाअ करण वारा जेकी असांजी सिफारिश कनि या असां वरी मोटाया वञूं त असीं जेकी कंदा हुआसूं उन खां सवाइ ॿिया कम करियूं। बेशक उन्हनि पाण खे खसारे में विधो ऐं जेकी बुहतान घड़ींदा हुआ से सभु ख़ाइन गुम थी विया। उहो मज़मून वधीक सूरत नंबर 26 शोरा आयत नंबर 100। जज़ाकल्लाह।